डॉक्टर शेर साहब, इन्हनि बुज़ुर्गनि खां कहिड़ी सिख्या मिले थी, औलियाउनि खां कहिड़ी सिख्या मिले थी जेके सिंध धरतीअ ते आया ऐं हितां जा ई थी रही विया? ॾिसो, जंहिं धरती जो तव्हां पाणी पियो था, जंहिं धरती जो तव्हां अनाज खाओ था, जंहिं धरती ते तव्हां रहो था, जंहिं लतीफ़ साईं चयो त आंगुर जेॾा पेरड़ा धरतीअ मंझि धरियाम, जिते जनब जेॾीअं ॻारा जित ॻरियाम, सेई साह सरियाम सेई राहत रूह जी। त माण्हू जा पेर अञा आंगुर जेतिरा आहिनि, हू पहिरीं विख हिन धरतीअ ते रखे थो त उहो धरती जो जेको मिज़ाज आहे हुनजे ख़मीर में तहलील थी वञे थो। ऐं उन धरती जो जॾहिं माण्हू खाए थो, उन धरतीअ जो जॾहिं पीए थो, उन धरतीअ जो जॾहिं पहिरे थो, त धरतीअ जो मथसि कर्ज़ु आहे। जेके बि वॾा माण्हू हिते आया आहिनि, जीअं उर्दू जो हिकिड़ो शेर आहे त हो के वो रह गया आपके शहर का जिसने रखा कदम आपके शहर में। त उहो जॾहिं माण्हू अचे थो त ऐं धरती खेसि भलीकार बि चए थी, जीअं में जायूं थो ॾिए, त उनजो बि मथसि कर्ज़ु आहे। ऐं उहो माण्हू यकीनन धरती जो कर्ज़ु त माण्हू चुकाए कोन थो सघे, लाहे कोन थो सघे। त इहो ई आहे त धरती सां प्यारु करे, इहो ई कर्ज़ में जेकॾहिं माण्हू ॾेई सघे थो एतिरो ई, धरती असांखां ॿियो घुरे बि छा थी। त हुन सां प्यारु कयो, छाकाणि त हुन तव्हांखे जाइ ॾिनी आहे ऐं सुभाणे तव्हांखे मरण खां पोइ तव्हांखे पंहिंजे सीने में जाइ ॾींदी। अॼु तव्हांखे पंहिंजे मथां हुन जाइ ॾिनी आहे। त जेके बि वॾा माण्हू हुआ, उहे जंहिं बि ॾेह में विया आहिनि, उहो रुॻो सिंध जी ॻाल्हि कोन्हे का, जंहिं बि ॾेह में विया आहिनि उहे पोइ उन ॾेह सां प्यारु कनि था, छाकाणि त उहो ॾेह संदन सुञाण बणिजी थो वञे। त हिते बि जीअं शाह साईं जा वॾा, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा वॾा हिते आया, त शाह लतीफ़ जी समूरी शाइरी तव्हां पढ़ी ॾिसो त ईअं आउं त चवंदो आहियां त शाह लतीफ़ जी समूरी शाइरी ॼण त सिंध जो इनसाइक्लोपीडिया आहे। त हर शइ सिंध जी उन जी शाइरी में समाई पई आहे। हितां जा माण्हू, माण्हुनि जो मिज़ाज, उथणु वेहणु, वण टिण, मौसमूं पोखूं, दोस्तियूं दुश्मनियूं, झेड़ा प्यार मोहबत अमुन, जेको कुझु असांजो आहे, असांजे समाज जो आहे, उहो असांखे शाह साईं जी शाइरी में मिले थो पियो। यानी हुन धरती सां बेपनाह प्यारु कयो ऐं जेका दुआ बि घुरियईं त साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी। ऐं मुंहिंजा आला साईं, सिंध खे सुखियो रखिजांइ ऐं सिंध जे मुहाबे सॼी दुनिया खे सुखियो रखिजांइ। पर पहिरियां उहो सिंध जी ॻाल्हि थो करे। ईअं ई लाल शहबाज़ कलंदर बि आयो त हुनखे हिन धरती पंहिंजी जाइ ॾिनी। सचल सरमस्त बि असुल त फारूकी आहे, असुल त हुनजा जेका सो वॾा हुनजा बि ॿाहिरां आया। ऐं ॿिया बि जेके आहिनि बुज़ुर्ग, उहे बि ॿाहिरां आया आहिनि कई, पर जॾहिं हिन मिटी ते आया आहिनि त हितां जा थी विया आहिनि। ऐं उन्हनि खे पोइ धरती प्यारु ॾिनो आहे, सुञाण ॾिनी आहे, ऐं हू दुनिया में जाता सुञाता वञनि। अॼु जेकॾहिं कोई माण्हू 70 साल या 75 साल अॻु हिते आयो ऐं अॼु बि पंहिंजे पाण खे चए थो त आउं हिन धरती ते धारियो आहियां, मुहाजिर माना धारियो, सिधी ॻाल्हि आहे, पनाहगीर, त उहो जेकॾहिं पंहिंजे पाण खे पनाहगीर थो सम्झे त इहा अकुल जी ॻाल्हि त कान्हे का। उहो को बि अकुल वारो ज़ीशोर माण्हू जेको आहे जीअं दोस्त चवनि बि था त होॾां चओ था त हीउ शहर असांजो आहे, होॾां चओ था असां मुहाजिर आहियूं। पंहिंजे शहर में पंहिंजे पाण खे मुहाजिर पंहिंजे पाण खे पाण था करियो। इहा त हिकिड़ी मज़ाक आहे, ऐं खिल जोगी ॻाल्हि थी वञे। पंहिंजो शहर आहे, शहर सां प्यारु कयो, शहर जे माण्हुनि सां प्यारु कयो। हीउ शहर जंहिं सूबे में आहे, जंहिं खिते में आहे, उन खिते सां प्यारु कयो। शहर को चकी त कान्हे वण जी जो हितां पटे वञी हुते रखिबो। शहर जूं पहाड़ूं हिन धरती जे पाताल में आहिनि ऐं हीउ सदियुनि जी तारीख़ रखंदड़ शहर आहे।